कंहिं उमिरि में तव्हांखे इहो रियलाइज़ थियो त मतिलबु मुंहिंजी आवाज़ या माण्हुनि तव्हांखे ॿुधायो त तव्हां त माशाल्लाह तमामु सुठी आवाज़ जी मालिक आहियो ऐं हाणे तव्हांखे मौसीक़ी में ई अचणु खपे? इहो तव्हां सवाल ॾाढो सुठो कयो, छो त जॾहिं बि इहो सवाल थींदो आहे त मुंहिंजे साम्हूं उहो मंज़र अची वेंदो आहे। जॾहिं मां स्टेज ते 9 साल जी उमिरि में स्टेज ते परफॉर्म कयो, असांजी पंहिंजी कम्युनिटी जो प्रोग्राम हो, जीअं होली दिवाली फंक्शन्स थींदा आहिनि, तीअं मूं ज़िद करे मां चयो न मूंखे सिंगिंग में पार्टिसिपेट करिणो आहे। देन मूं पार्टिसिपेट कयो। देन हालांकि मूंखे म्यूज़िक जो A बि ख़बर कोन हुई, अञा बि कोन्हे, असां सिखूं था, बट इहो त तेॾी महिल त बिल्कुलु बि कोन हुई त छा आहे। बट बसि इहो हो त हिकिड़ी अंदरूं आवाज़ आई त न मूंखे स्टेज ते वञणु खपे, आई हैव दैट कॉन्फिडेंस। त मूं चयो मां सिंगिंग में पार्टिसिपेट कंदसि। मां जॉइन कयो, मां हुते परफॉर्म कयो, पूरो क्राउड दे वाज़ क्लैपिंग, मतलब एॾी मूंखे ख़ुशी थी त मां हुते फर्स्ट पोजीशन भी हासिल कई। अच्छा, कुछ याद आहे कहिड़ो सॉन्ग हुयो? उहो असां डेवोशनल भजन हो जेको मूं ॻायो हो, त उतां ई मुंहिंजी हिकिड़ी थींदी आहे न फर्स्ट स्टेप मूं खणी छॾियो, मतलब बस।